हम्म? हेलो अस्सलाम वालेकुम सिंध टर्बल सां गॾु आऊं आहियां आज़ाद नालो सां ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी जेका विच में जंग छॾण खां पोइ जेका आहे पाकिस्तान में जेका तरसियल अफ़गान पनाहगीर आहिनि उन्हनि जे जेका आहे कानून में उन्हनि जे लद पलाण या कानून में जेका तेज़ी आंदी वई आहे उन्हनि खे जेका आहे उहो पंहिंजे वतन वापसि मोकिलियो वञे पियो। ॻाल्हि कजे कराची जी त कराची में जेका आहे उहो केतिरे ई तइदाद में जेका आहे अफ़गाननि खे हितां वापसि मोकिलियो वियो आहे। उन खां पोइ जेका ख़ाली थियल उनजी जेका सोसाइटियूं आहिनि उनजी कॉलोनियूं आहिनि उनजी ॻाल्हि कजे त जेका आहे गुलशन मेमार थाणे जी हद में जेका आहे उहो अफ़गान कॉलोनी ऐं अफ़गान बस्ती नाले सॾिजे थी जेका उहो बि जेका ख़ाली थी आहे उते केतिरा ई घर ख़ाली थिया आहिनि। उन खां पोइ जेका आहे ॿिया माण्हू जेके सिंधी माण्हू उहो तरसनि पिया उते अचनि पिया जेका आहे उहो प्लाट में वेहनि पिया ऐं उन खां पोइ सिंध हुकूमत उन मामले ते जेका ॾिठो वञे त हरकत में अची वई आहे। सिंध को कल्ह घरू खाते जो जेका इजलास थियो उन में जेका ही मामलो जो ॻाल्हि ॿोल हेठि आयो त अफ़गान जी जेका छॾियल मिल्कतूं आहिनि उन्हनि ते जेके कब्ज़ा थी रहिया आहिनि इन मामले ते ॻाल्हि ॿोल थी। ऐं उन खां अलावा जेका आहे उहो कराची ओलह जे जेका DIG इरफान बलोच पारां जेका आहे एडिशनल IG कराची जावेद आलम ओडो खे जेका ख़त लिखियो त हुन में ख़त में ॼाणायो त जेका आहे उहो लद पलाण खां पोइ जेका आहे सिंधी माण्हू हुते कब्ज़ा करे रहिया आहिनि ऐं वॻोड़ थी रहिया आहिनि नंढा वॾा जहिड़ा बि थी रहिया आहिनि। गुज़िरियल 15 ॾींहंनि खां जेका सिलसिलो जारी आहे हुन ख़त में ॼाणायो त हीअ जेका आहे मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जी जेका इहा ज़मीन आहे तंहिं करे इहा उन्हनि उन ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। इन मामले ते नोटिस वठी हिकिड़ी कमेटी जोड़ी वञे त जीअं हिन ज़मीन खे महफ़ूज़ बणाए सघे ऐं इलाइक़े खे जेका आहे जहिड़नि खां आज़ादु कराए वञे। त ॾिठो वञे हाणे जेका ही ज़मीन जेका ख़ाली थी आहे या सिंध हुकूमत जे लाइ जेका आहे उहो हिकिड़ो सोनी देग जेका अथाई आहे या सोनी जेका ज़मीन अथाई आहे त हाणे हू सिंध हुकूमत जेका आहे उहो हिन प्रोजेक्ट ते छा करणु वञे पई अवाम खे या हिते रिहाइश लाइ ॾींदी त जीअं अफ़गाननि खे ॾिनी ईअं सिंधी माण्हुनि खे रिहाइश लाइ ॾींदी या का बैरिया टाउन या ॿियो कहिड़ो प्रोजेक्ट ते ॾींदी। तंहिं करे इहा बि हिकिड़ो अॻिते जो सवाल आहे हिकिड़ो अॻिते ॾिठो वञे छा थो थियणु वञे। ऐं हाणे ॾिसजे त कल्ह खां जेका आहे उहो जेका ही इंतिज़ामिया जेका आहे हरकत में आई आहे उन खां पोइ जेका आहे पुलिस उते पहुती आहे माण्हुनि जा घर बर ढाइण वारो सिलसिलो आहे उहो बि शुरू थी चुको आहे। ऐं हाणे ॾिठो वञे त छा थियणु वञे पियो ऐं माण्हू जेका आहे उहो वॾे तइदाद में हुते आबादी में लथल आहिनि ऐं हू जेका आहे प्लाट ते वेहनि पिया ऐं फैमिलियूं वठी शिफ्ट थियनि पिया ऐं जेका अफ़गानी आहिनि उहो घणे तइदाद में जेका आहे उहो अफ़गान बस्ती मां जेका आहे उहो लद पलाण करे पंहिंजे वतन वापसि मोटी रहिया आहिनि ऐं पंहिंजी जो मिल्कत वग़ैरह आहिनि उहो काफ़ी हद ताईं जेके विकिरो करे छॾियूं आहिनि ऐं बाक़ी जेके प्लाट जेके ज़मीनूं रहनि थियूं उन्हनि ते जेके ॿिया माण्हू वेहनि पिया। ऐं सिंध हुकूमत इन ते कहिड़ी पॉलिसी जोड़े थी उहो अॻिते जो अमल ऐं हाणे सिंध हुकूमत इन मामले ते जेका आहे उहो का सोसाइटी ठाहींदी या वॾो को प्रोजेक्ट ठाहे अमीर माण्हुनि जे हवाले कंदी इहो हिकिड़ो अॻिते जो सुवालु आहे।